अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला इक्राह फिद्दीन क़द तबय्यनर रुश्दु मिनल ग़य्य फ़मन यकफ़ुर बित्ताग़ूति व युमिन बिल्लाहि फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा ला इंफ़िसाम लहा वल्लाहु समीउन अलीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। दीन जे मामले में को ज़ोर ज़बरदस्ती न आहे, यानी तव्हां कंहिं बि इंसान खे इस्लाम क़बूल करण ते मजबूर नथा करे सघो। दीन हू पंहिंजी मर्ज़ी सां क़बूल कंदो, पर हिकु दफ़ो दीन क़बूल करे वियो त हाणे इस्लामी जेको बि अहकामात आहिनि उन में उन ते तव्हां सख़्ती करे सघो था। अगरि हू ज़कात नथो ॾिए या नमाज़ नथो अदा करे त उन ते तव्हांजी सख़्ती हली वेंदी। छो त अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो बि जिहाद कयो उन्हनि सां जिन ज़कात ॾियण खां इनकार कयो ऐं जिन नमाज़ अदा करण खां इनकार कयो हो। माण्हुनि में इहा गुमराही पई हले त तव्हां दीन खे नाफ़िज़ करण में बि ज़बरदस्ती न कंदा, यानी जेको निज़ाम हले थो पंहिंजी मर्ज़ी सां हलंदो रहे, उन में तव्हां ज़बरदस्ती नथा करे सघो। इहा उन्हनि जी हिकु दर्जे जी वॾी गुमराही आहे। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं तव्हां बुराई ॾिसो त अगरि तव्हां में ताक़त आहे त उनखे हथ सां रोकियो, अगरि हथ सां रोकण जी ताक़त न आहे त उनखे ज़बान सां रोकियो, अगरि ज़बान सां बि रोकण जी ताक़त न आहे त पोइ दिलि में उनखे घटि में घटि बुरो सम्झो। इहो ईमान जो आख़िरी दर्जो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेकॾहिं मतिलबु तव्हां बुराई खे बुरो बि न सम्झो त तव्हां पंहिंजे ईमान जी इस्लाह करियो, तव्हां में ईमान बि कोन्हे को। बेशक हिदायत गुमराही खां बिल्कुलु चिटीअ तरह पधरी थी चुकी आहे। पोइ जंहिं ताक़ूत जो इनकार कयो ऐं अलाह ते ईमान आंदो त उन्हीअ हिकु अहिड़ो मज़बूत कड़ो पकड़ियो जेको कॾहिं बि टुटण वारो न आहे। ऐं अलाह सभु कुझु ॿुधंदड़ सभु कुझु ॼाणंदड़ आहे। अलाह ते ईमान आणण खां पहिरीं अलाह ताला फरमाए थो त जिन ताग़ूत जो इनकार कयो उन खां पोइ अलाह ते ईमान आंदो त उन्हनि जो ईमान आहे। जीअं कलमे जो पहिरियों हिसो आहे ला इलाहा इल्लल्लाह, यानी पहिरीं तव्हां इनकार कयो त को बि इलाह कोन्हे को बि माबूद कोन्हे, को बि इबादत जे लाइक़ु न आहे। उन खां पोइ आहे त अल्लाह, सिर्फ़ु अल्लाह। साॻे तरीक़े सां अलाह ते ईमान आणण खां पहिरीं तव्हां ॿिया जेके बि आहिनि सरकश, ताग़ूत मतिलबु सरकश, शैतान, ग़ैरुल्लाह, तव्हां उन्हनि सभिनी जो इनकार कयो, दिलि सां इनकार कयो। उन खां पोइ तव्हां जेको अलाह ते ईमान आणींदो, तॾहिं अलाह फरमाए थो तव्हांजो ईमान आहे। हाणे ताग़ूत आहे केरु, यानी सरकश केरु आहे? जंहिं पंहिंजी हाकमियत जो ऐलान कयो। हाकमियत अलाह जी हलंदी, पर हुन बंदे ऐलान कयो या हुन इदारे ऐलान कयो या हुन हिकिड़े मुल्क ऐलान कयो त हाकमियत असांजी रहंदी। अलाह फरमाए थो इहो ताग़ूत आहे। शैतान इंसान जो सभ खां वॾे में वॾो दुश्मन आहे ऐं इंसाननि खे हू भड़काए वेठो आहे त अलाह ताला रहमान आहे, तव्हां हिते जेको बि करियो हू तव्हांखे बाद में माफ़ करे वठंदो। शैतान ताग़ूत आहे। ऐं जेके बि तव्हांजा इदारा शैतान मुताबिक़ ठहियल आहिनि, ग़ैरुल्लाह मुताबिक़ ठहियल आहिनि, अलाह फरमाए थो त इहे बि ताग़ूत आहिनि। असांजी अदलिया आहे, इते बि फ़ैसिला थियनि था, लेकिन उहे फ़ैसिला कंहिं तहत थियनि था? अलाह जे क़ुर मुताबिक़, छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़? न। अलाह फरमाए थो इहा अदलिया बि ताग़ूत आहे। तव्हां जेका कानून साज़ी करियो था, जंहिंमें तव्हां पाण खे फ़ाइदा ॾियो था ऐं ग़रीब खे पकड़ियो था, छो असांजे मुल्क में जेको बि कानून आहे उहो ग़रीब जे लाइ आहे, ॾाढे जे लाइ न आहे। अलाह फरमाए थो तव्हां ताग़ूत आहियो। उन खां पोइ अचे थो अलाह फरमाए थो त पोइ तव्हां मूं ते ईमान आणियो, यानी तव्हां ताग़ूत जो बि इनकार न करियो ऐं अलाह ते बि ईमान जी दावा करियो ऐं अलाह जे दुश्मननि सां दोस्तियूं रखे वेठा हुजो। कानून तव्हांजो अलाह जे दुश्मननि वारो, यहूदो नसारा वारो तव्हांजे मुल्क में, तव्हांजी अदालतुनि में हली रहियो हुजे, इहा ई तसली मुनाफ़िक़त आहे। मुनाफ़िक़ छा चवंदा हुया? सूरह मुनाफ़िकून में अची वेंदो, मुनाफ़िक़नि इहा दावा कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां बेशक अलाह जा रसूल आहियो। अलाह फरमायो त इहे कूड़ था ॻाल्हाइनि, ॻाल्हि असल में हू सची करे रहिया हुआ त तव्हां वाक़ई अलाह जा रसूल आहियो। ऐं अलाह बि फरमाए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां वाक़ई मुंहिंजा रसूल आहियो, पर इहा ॻाल्हि जेका हीअ चवनि था त हीअ कूड़ था ॻाल्हाइनि। इन जो छा मतिलबु? हुननि सिर्फ़ु ज़बान सां चयो पिए त तव्हां अलाह जा रसूल आहियो, दिलि सां हू इनकारी हुया। नमाज़ूं पढ़णु हू बि ईंदा हुआ, अलाह ताला हुननि जूं नमाज़ूं बि रद्द फरमाए छॾियूं, छो जो हुननि ताग़ूत जो इनकार कोन कयो, हू ताग़ूत खे बि पाण सां गॾु रखियो हलिया।
हाणे अलाह फरमाए थो जॾहिं तव्हां तागूत जो बि इनकार कयो ऐं तव्हां अलाह जो ईमान बि अलाह ते ईमान बि आणे छॾियो त हाणे तव्हां हिकु अहिड़ो मज़बूत कड़ो पकड़ियो आहे जेको कंहिं बि वजह सां टुटण वारो न आहे। इन जो मिसाल ईअं खणी वठो, आसमान खां हिकिड़ो इंसानु या खणी ऊचाई खां हिकिड़ो इंसानु किरे थो ऐं हू समुंड में किरियो ऐं कंहिं वजह सां जेका समुंड में ॿेड़ी हली रही आहे या को बहिरी जहाज़ हली रहियो आहे उनजो कड़ो उनजे हथ लॻी वियो। हाणे उहो कड़ो हिन जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मिसाल आहे। हा उहो इंसानु कंहिं बि सूरत में उन कड़े खे छॾण वारो न आहे। जेसीं ताईं कड़े खे पकड़ींदो रहंदो त उनजी उहा ज़िंदगी हूंदी। ज़रूरु बहिरी जहाज़ किथे न किथे हली बीहंदो ऐं उहो इंसानु उन में चढ़ी पवंदो त हू बची पवंदो। जेकी माण्हू ईमान आणीनि था उन्हनि जो मददगार अलाह ताला आहे ऐं उहो खेनि उंधायुनि मां कढी रोशनीअ ॾांहुं आणे थो। ऐं जिन माण्हुनि कुफ़र जी राह इख़्तियार कई उन्हनि जा मददगार तागूत आहिनि जेकी उन्हनि खे रोशनी मां कढी उंधायुनि तरफ़ घिली नथा। अहिड़ा माण्हू दोज़खी आहिनि, इहे उन में हमेशह हमेशह लाइ रहंदा। ईमान दरअसल दोस्ती जो रिश्तो क़ाइमु कंदो आहे अलाह ऐं उन जे बंदे जे दरमियान। जेको ईमान वारो आहे, पको ईमान वारो आहे, उहो अलाह जो दोस्त आहे, उहो अलाह जो वली आहे। ऐं पोइ अलाह छा थो करे, अलाह ताला पंहिंजे दोस्तनि खे उंधायुनि मां कढे थो ऐं रोशनी जी तरफ़ आणे थो। क़ुरान में जेको नूर लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे इहो वाहिद में इस्तेमालु थियो आहे, इहो जमा में कोन आयो आहे। नूर जो जमा आहे अनवार ऐं क़ुरान में अनवार इस्तेमालु न आहे थियो, सिर्फ़ु नूर थियो आहे। नूर यानी रोशनी यानी हिदायत, सिधो रस्तो। सिधो रस्तो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, तंहिंजे करे अलाह ताला उनखे नूर सां फरमायो आहे। गुमराहियूं उंधायूं इहे तमामु घणियूं आहिनि। शिरक, बिदअत, ज़ुल्म, कुफ़र, इहे जेके बि शयूं आहिनि इहे गुमराही में शामिल आहिनि, इहे उंधाइनि में शामिल आहिनि, इहे तमामु घणियूं आहिनि, तंहिंजे करे इहे जमो में इस्तेमालु थियूं आहिनि। अलाह ताला पंहिंजनि प्यारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे ईमान वारनि खे इन्हनि उंधाइनि मां कढी रोशनी तरफ़ आणे थो। ऐं ॿी तरफ़ जेके माण्हू आहिनि उहे काफ़िरनि जे पुठियां हलनि था, उहे तागूत जे पुठियां हलनि था। ऐं पोइ तागूत उन्हनि खे छा थो करे, तागूत उन्हनि खे रोशनी मां कढी उंधाइनि जी तरफ़ आणे थो। ऐं अगरि कंहिं वजह सां बि थोरी बि उन में रोशनी, थोरो बि नूर उन में बाक़ी आहे त उहो बि उन मां बिल्कुलु सिरे सां कोरे कढी उन्हनि खे पूरो जो पूरो उंधायुनि में वञी उछाले थो छॾे। अलाह फरमाए थो अहिड़ा माण्हू दोज़खी आहिनि ऐं हमेशह हमेशह जहन्नुम में ई रहंदा। हाणे हितां खां ॿ अॻियां वाक़िया अचनि था, हिकिड़ो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ऐं ॿियो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा त उन शख़्स खे न ॾिठो जंहिं इब्राहिम अलैहिस्सलाम सां संदसि रब मुतालिक़ तकरार कयो। ही हो नमरूद। नमरूद खे हुते बादशाहत मिलियल हुई इराक़ जी। इराक़ जे बादशाह खे लक़ब मिलियल आहे नमरूद जो, जीअं मिस्र जे बादशाह खे लक़ब मिलियल आहे फ़िरौन जो। फ़िरौन बि दावा कई त मां तव्हांजो रब आहियां। नमरूद बि दावा कई। इहा दावा इन लिहाज़ खां कोन हुई त मां ज़मीन आसमान जो पैदा कंदड़ आहियां, मां इंसाननि खे पैदा कंदड़ आहियां, न। हुननि जी दावा हुई हाकिमियत जी, छो हुननि खे जेका सियासी हुकूमत मिलियल हुई हिननि उहा दावा कई, यानी जेको मां चाहियां उहो मां करे सघां थो। फ़िरौन त एतिरे क़दुरु हुन खां पंजनि खां पुछो बि हुयो त छा मां तव्हांजो रब न आहियां, छा मुंहिंजे हथ में हुकूमत न आहे? सभिनी हिकु आवाज़ ई चयो त बिल्कुलु छो न आहे, तूं जेको चाहीं तूं करे सघीं थो। ऐं जेकॾहिं इहो फ़िरौन वारो ई रस्तो ईंदड़ दुनिया में, मौजूदा दुनिया या उन खां बाद में जेके बि ईंदा, अगरि उहो रस्तो अपनाईंदा त छा अलाह ताला उन्हनि सां बि उहो हशर न कंदो जेको फ़िरौन सां करे चुको? अलाह ताला जेका ताक़त, जेका हुकूमत फ़िरौन खे ॾिनी हुई, फ़िरौन खां पोइ कंहिं ॿिए खे बि कोन ॾिनी। अॼु अमेरिका खे बि उहा ताक़त कोन्हे जेका फ़िरौन खे हासिलु हुई। जॾहिं हिननि जो जेको फ़िरौन, अलाह ताला उन्हनि सां बि अहिड़ो हशर करे सघे थो त पोइ हीअ त पाण खे ख़बर न आहे छा सम्झो वेठा आहिनि, हीअ त उनखां बि घटि आहिनि ताक़त वारा, हिननि सां कहिड़ो हशर थींदो। छाकाणि त उन्हीअ खे अलाह बादशाही अता फ़रमाई हुई। ऐं जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम चयसि त मुंहिंजो रब त उहो आहे जेको जीआरे बि थो ऐं मारे बि थो। उन जे जवाब में हुन चयो त आऊं बि जीआरियां थो ऐं मारियां थो। जेल मां 2 कैदी पेश कया विया हिन जे अॻियां, ॿिनि मां हिकिड़े खे हिन मारे छॾियो ऐं हिकिड़े खे आज़ादु करे छॾियो। ऐं पोइ चईं ॾिस, मूं बि हिकिड़े खे मारियो, हिकिड़े खे जीआरियो, त इहो कहिड़ो वॾो कमु आहे, मां बि करे सघां थो। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त मुंहिंजो रब सिज खे ओभर खां उभारे थो, पोइ तूं उनखे ओलह खां आण। इहो ॿुधी काफ़िर वाइड़ो थी वियो। हाणे सिज अलाह ताला जिथां चाहे उभारे सघे थो, बिल्कुलु अलाह ताला इख़्तियार रखे थो।
हाणे अलाह ताला पंहिंजे लाइ इहो रखियो आहे, उनजो कानून आहे की उभरे तरफ़ उभारे थो हर रोज़। अगरि तो में ताक़त आहे त तूं उनजी मुखालिफ़ डायरेक्शन खां उभारे ॾेखार। पोइ इहो जवाबु ॿुधी वाइड़ो थी वियो, छो न त को जवाबु ई कोन रहियो, छो इहा हक़ीक़त आहे। तहक़ीक़ अलाह ज़ालिमनि खे हिदायत न कंदो आहे। हिन ज़ालिम खे बि यानी नमरूद खे अलाह ताला हिदायत कोन ॾिनी, हालांकि हेॾो वॾो जवाबु हुन ॿुधो बि। थियण ईअं घुरिजे हा त इहो जवाबु ॿुधण खां पोइ ईमान आणे हा, लेकिन हुन हिदायत वारो रस्तो इख़्तियार कोन कयो, बल्कि उबतो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते भड़की पियो। या ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उन माण्हूअ ते गौर कयो आहे जेको हिकु वीरान ॻोठ मां लंघी रहियो हो, जेको पंहिंजी छतियुनि भर किरियो पियो हो। ही बस्ती हुई, हिकिड़ी वीरान ॻोठ हुयो, सफ़ा तबाह बर्बाद लॻी पई हुई उहा बस्ती। ही मंज़र ॾिसी उहो शख़्स चवणु लॻो, जंहिं वसंदीअ जी वीरानीअ जो ही हाल हुजे, अलाह उनखे उजड़ण बाद वरी कहिड़ीअ तरह आबाद कंदो। यानी तबाह बर्बाद लॻी पई आहे, मूंखे नथो लॻे त हीअ का वसंदी कॾहिं वरी आबाद थी सघंदी। पोइ अलाह खेसि 100 साल मौत ॾेई छॾियो, पूरा 100 साल हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे अलाह ताला मौत ॾेई छॾियो। पोइ वरी खेसि ज़िंदा कयईं ऐं खाईंसि पुछियईं, ॿुधाए केतिरो वक़्तु इन हालत में रहियो हुए? ए उज़ैर, इन हालत में तो केतिरो वक़्तु गुज़ारियो आहे? जवाबु ॾिनई त हिकु ॾींहुं या उनजो कुझु हिसो। इंसानु निंड केतिरी बि करे, जॾहिं उथंदो त ईअं लॻंदो त ॼण कुझु लम्हो ई हू सुतो पियो हो। हाणे 100 साल आराम में हो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम, जॾहिं उथियो आहे त अलाह ताला हुन खां पुछियो त केतिरो टाइम तूं इन हालत में हुए? जवाब में चवे थो त थोरो टाइम या हिकिड़ो ॾींहुं या उनखां बि कुझु हिसो मां सुतो पियो हुअसि। अलाह फरमायसि त न, बल्कि तूं 100 साल इन हालत में पियो हुए। पोइ पंहिंजे ताम ऐं पाणीअ ॾांहुं ॾिस, उन में को बि फेरो न आयो आहे। यानी खाधो जेको हुयो, पाणी हुयो ऐं जेको बि खाधे जो क़िस्म मौजूदु हुयो, उन ॾांहुं नज़र कर, उहो बिल्कुलु उन हालत में जंहिं हालत में तो उनखे छॾियो, उहो ताज़ो जो ताज़ो पियो आहे। यानी 100 साल में खाधो ऐं उनजो पाणी बिल्कुलु ख़राबु नाहे थियो। ऐं ॿिए तरफ़ पंहिंजे गॾह ॾांहुं नज़र फिराए त उनजे हॾनि जो पिंजरो बि ॻरी चुको आहे। यानी गॾह ख़तमु थी वियो, उनजा हॾा बि ॻरी चुका, पर उनजो खाधो, उनजो पाणी बिल्कुलु साबित हालत में पियो आहे। इहो हिकु मौजिज़े मां आहे। हालांकि पहिरीं पहिरीं ख़राबु थियण वारो इहो खाधो हूंदो आहे, कुझु कलाकनि में हुन में बदबू शुरू थी वेंदी आहे। ऐं इहो कमु असां तोखे ईंदड़ नसल लाइ इबरत जी निशानी बणाइण लाइ कयो आहे। ऐं हाणे हॾनि ॾांहुं निगाह कर त असीं कीअं था उन्हनि खे तरतीब सां जोड़ियूं। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जी अखियुनि जे आॾो अलाह ताला उन्हनि हॾनि खे जोड़ियो आहे। उहे हॾा उथिया आहिनि ऐं सही सही पंहिंजी जॻह ते जुड़िया आहिनि, उन्हनि ते गोश्त चाढ़ियूं। पोइ जॾहिं मथसि इहा हक़ीक़त पधरी थी त चयाईं त बेशक ऐं यकीन सां ॼाणा थो त अलाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर आहे। हे मौजूदो पंहिंजी अखियुनि सां ॾिसी ऐं यकीन सां फरमाए थो त जीअं अलाह ताला हिन गॾह खे मुंहिंजी अखियुनि जे आॾो ज़िंदा फरमाए सघे थो, त ही बस्ती त का वॾी ॻाल्हि आहे ई कोन अलाह जे लाइ। अलाह ताला हिन खे ज़रूरु उन ई हालत में कंदो जेका ही पहिरीं हुई। मथे अलाह ताला फरमाए थो, मां निशानियूं तोखे ॾेखारियां पियो, छो जो मां तोखे बि निशानी बणाईंदुसि इन्हनि जे लाइ। ऐं पोइ हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ही अलाह जे हुकुम सां उन बस्ती खे आबाद कयो आहे। ऐं यादि कर, जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब, मूंखे ॾेखार त मोहन खे कीअं जीअरो कंदो आहीं। अलाह फरमायसि, छा तूं इन ते ईमान नथो रखी? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त मूंखे ॾेखार अलाह ताला त तूं कीअं मुर्दनि खे ज़िंदा फरमाईंदे। अलाह त फरमायसि, छा तोखे इन ते ईमान ई न आहे? इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, छो न, पर पंहिंजी दिलि खे तसली ऐं इत्मिनान ॾियणु घुरां थो। अलाह ताला नबियुनि सां इहे मामलात फरमाईंदो हुयो। जॾहिं नबी जो ईमान मज़बूत हूंदो, तॾहिं ई त हू पंहिंजी उम्मत खे यकीन सां ॿुधाए सघंदो। इहा ई वजह आहे त अलाह ताला पंहिंजे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज ते घुरायो। पंहिंजूं तमामु निशानियुनि मां जेकियूं अलाह ताला चाहियूं पंहिंजे नबी खे ॾेखारियईं। जन्नत दोज़ख जो दीदार करायो आहे अलाह ताला पंहिंजे नबीअ खे। अलाह फरमायो, 4 पखी वठ, पोइ उन्हनि खे पाण वटि हिराए, पोइ उन्हनि मां हिकु हिकु टुकड़ो हर हिकु जबल ते रख, पोइ खेसि सॾु कर त हू तो ॾांहुं डोड़ंदा ईंदा। ऐं पोइ ए इब्राहिम, ॼाणे छॾ त बेशक अलाह निहायत ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम 4 पखी पाण सां हिराया आहिनि।
हिराइण खां पोइ उन्हनि खे ज़िबह करे उन्हनि खे पाण में मिलाए पोइ उन्हनि जा 4 हिसा करे चइनी हिसनि खे जबलनि ते अलॻि अलॻि सां रखियो अथई। पोइ उन्हनि खे आवाज़ु ॾिनई, उहो आवाज़ु जेको हुननि खे हिराए चुको हुयो, पोइ सीटी हुई या कंहिं जंहिं बि आवाज़ ते उहे पखी हिरियल हुआ, उन्हनि खे उहो आवाज़ु ॾिनई त अलाह जे हुकुम सां उहे 4 ई पखी उॾामी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि असल सूरत में जेकी ज़िबह करण खां पहिरीं हुआ उन हालत में अची विया। इहो ॾिसी यकीनन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो ईमान अञा वधीक मज़बूत थी वियो। क़ुर में अल्लाह ताला बार बार मुख़्तलिफ़ जॻहुनि ते इहे मिसाल बयानु फ़रमाया आहिनि त मां तव्हांखे कीअं जीअरो कंदुसि। इहो बि मिसाल अचे थो उते ज़मीन ग़ैर आबाद आहे 2-3 सालनि खां, हाणे मींहुं वसियो त उन मां कीअं तरह तरह जा पोपट निकिरी पिया, उन मां ॾेॾर निकिता, तव्हांजूं खुंबियूं निकितियूं, जेको कल्ह ताईं कुझु बि कोन हो, अॼु सावक निकिती, गाह निकितव जेके तव्हांजे जानवर बि खाइनि था, तव्हां बि खाओ था। फिर कुझु टाइम खां पोइ वरी उहा ज़मीन ग़ैर आबाद थी वई, वरी उहा ज़मीन मरी वई। अहिड़ा ई ॿिया काफ़ी मिसाल अलाह ताला क़ुर में फ़रमाया आहिनि त तव्हांजो गौर फ़िक्र कयो। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।